जेको हिकु गानो आहे जिन सां आबिदा परवीन मैडम आबिदा परवीन सां जी। फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस थी हुयसि। जी आई हैड अ कैसेट एट माई होम। मुंहिंजी मम्मी त ॿुधंदा ई हुआ। मां ॾाढी नंढी हुयसि, आई गेस 5th और 6th ग्रेड। ऐं मां एक्सीडेंटली उहा कैसेट प्ले कई ओके एंड द लाइन दैट आई हर्ड, उहा लाइन अञा ताईं दिलि में आहे मुंहिंजे। ऐं हिन करे मां चाहियां थी बिकॉज इट ऑल्सो सिम्बलाइज़िस जीअं हाणे सिंधी ॿोली असांखे डप पाए बि ख़तम थी वेंदो, जी पर हुन जो होप ॾींदड़ इहो गानो आहे। क्या बात है। नई आहे नित नाज़वारनि जी ॿोली, नई आहे नित सिंध वारनि जी ॿोली, निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली, निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली, नई आहे नित। हिकु जेकी पैराग्राफ आहे जेकी दिल में वेठल आहे अञा ताईं एज अ होप। अल्लाह हीअं न थिए जो किताबनि में पढ़जे, साईं हीअं न थिए जो किताबनि में पढ़जे, अल्लाह हीअं न थिए जो किताबनि में पढ़जे, त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली, निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली, निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली।